एशिया जे उन अजीम लीडर, उन अजीम अगवान, उन सुपर सालार दुनिया जे सुपर सालार अगवान जी सालगिरह आहे। और अज इन मौके ते पंज लीडर के राज तहसीन पेश करियां थी। उन सां गॾोगॾु अॼोके ॾींहं ते अल मुर्तज़ा हाउस में थींदड़ फायरिंग में जेके असांजा भाइर शहीद थिया गुलाम कादिर जगरो ऐं शाहिद हिंद खे बि उन खराज तहसीन पेश करियां थी। ऐं मुंहिंजा भाउ शहीद ज़ुल्फ़िकार भुट्टो जहिड़ा माण्हू हिन धरती ते आउं सम्झां थी त पैदा कोन थींदा आहिनि पर हू नाज़िल थींदा आहिनि। असां ख़ुशनसीब आहियूं जो असांखे शहीद ज़ुल्फ़िकार भुट्टो मिलियो। पाकिस्तान इंतहाई खुशनसीब वो मुल्क है जंहिंमें शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जनम वरितो, जंहिंमें शहीद ज़ुल्फ़िकार भुट्टो जनम वरितो, जंहिंमें शहीद शाहनवाज़ भुट्टो जनम वरितो, जंहिंमें पाकिस्तान पीपल्स पार्टी जे शहीद भुट्टो जे अलाए कैसे अगवान हिन धरती ते जान वरितो ऐं धरती ख़ातिर जंग विढ़ंदे पंहिंजी जान नशीन थिया ऐं पंहिंजी जान शहादत नोश कयईं। मुंहिंजा भाउ, मुंहिंजे सभिनी भाइरनि शहीद ज़ुल्फ़िकार भुट्टो जी ज़िंदगी ते रोशनी तमामु ज़्यादा सुठे नमूने सां विधी। पर आउं इहो चवंदसि त शहीद ज़ुल्फ़िकार भुट्टो जा उहे कहिड़ा कारनामा ॿुधाया जेके हिन धरती मथां नफ़रत कया। अगर असां एटमी प्लांट जी ॻाल्हि कयूं था त अॼु असां पाण खे ख़ुशनसीब महसूस कयूं था। असां ख़ुशी समझूं था त असांजे मुल्क में एटमी प्लांट आहे, उहो थोरो शहीद ज़ुल्फ़िकार भुट्टो जो आहे। अॼु असां वटि स्टील मिल आहे, उहो